हैदराबाद इलाके हुसैनाबाद थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबले में एक जवाबदार मारिजी वियो है। पुलिस मूजिब मारिजी वेले की सुञाणप आमिर सुमरो तौर थी है। एसएसपी हैदराबाद अमजद शेख जो चवण है मारिजी वेल जवाबदार मथा मुख्तलिफ थानन ते 8 खां वधीक केस दाखिल आहिनि। हुन चयो त जवाबदार केतरनि ई वारदातुनि में मुलविस हुयो। हैदराबाद इलाके हुसैनाबाद थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबले में एक जवाबदार मारिजी वियो है। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिलजीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। नाज़रीन नवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर के हवाले से। हैदराबाद इलाके हुसैनाबाद थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबले में एक जवाबदार मारिजी वियो है। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। जी फेरोज़ अपडेट कजो। जी बिल्कुल वेदा हुसैनाबाद थाने की हद दरियाबंद वेझो मुबैना पुलिस मुकाबलो थियो है। पुलिस पारां एक जवाबदार के मारण की दावा कई वही है। पुलिस एसएसपी हैदराबाद अमजद शेख जो चवण है त फौती जवाबदार की सुञाणप आमिर सुमरो उर्फ इमू के नाले तौर थी है। फौती जवाबदार मथा मुख्तलिफ थानन ते 8 खां वधीक केस पिण दाखिल आहिनि। संदुसि चवण हो त जवाबदार केतरनि ई वारदातुनि में मुलविस हो ऐं उन जवाबदार जो जेके साथी आहिनि उहे फरार थी विया आहिनि। जवाबदार के जख्मी हालत में पुलिस अस्पताल मुंतकिल किया पियो जिथे जख्मनि जो सूर न संदे उहो फोत थी वियो ऐं मामले जी जेको आहे वधीक जांच कई पई वञे। जी ठीक है फेरोज़ अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।